ਅਸੀਂ पकोड़ा रखे खाईंदा आहियूं। भई पकोड़ा रखियो आहे तव्हांजे साम्हूं था खाऊंसि। ओ ही ॾिसो, ही पकोड़ा अथव, ही एफआर अथव। हाणे हिन जे मथां चटणी भरणुसि था। ही एफआर जे मथां ही ॾिसो मथां न भाई असीं एफआरनि ते तव्हांजिन ते चटणी रखे हारे ऐं पोइ पकोड़ा खाईंदा आहियूं। सो असांखे परवाह कोन्हे तव्हांजी। हीअ हिकिड़ी एफआर आहे, तव्हां 100 एफआरियूं कटींदव तॾहिं बि असांजे पीर साहिब पागार जे हुकुम सां असांखे कुझु लहर लोॾो कोन ईंदो। असांजे दोस्तनि खे दावत ॾियूं था त अचो जी पकोड़ा खाओ। एफआर ते एफआर नंबर 2 सांगड़ थाणे ते पीएस ते 3 ॾींहं अॻु कटी हुई। संगत खे गुज़ारिश था अचो तव्हांखे पकोड़ा खारायूं। हीअ जेका एफआर कटाई आहे उन जे मथां अॼु पकोड़ा खाऊं पियासीं। हे ॾिसी छॾियो मथां मां त हीअ एफआर नंबर 2 पीएस सांगड़ ऐं असांजे दोस्तनि ते एफआर कटी। उन एफआर ते असीं पकोड़ा रखे खाईंदा आहियूं। हिन एफआर मां तव्हांखे ॿुधायूं त असांखे कुझु बि कोन थींदो। असीं उहे हुर आहियूं जिन असां पंहिंजा अंग्रेज़नि असांखे कुझु कोन करे सघियो, जेको पाकिस्तानी असांखे कुझु बि कोन करे सघंदो। पाकिस्तान ज़िंदाबाद, बैत पागारा, जीअं सिंध।